नाज़िन मटियारी में नौजवान ज़ुबैर सुमरो से बदफैली की कोशिश गलो कपण वारे अमल खिलाफ सियासी समाजी धुरन एहतजाज किया है। इन हवाले से पेश है बाबू खासकेली की ही रिपोर्ट। नाज़रीन असीं इन वक्त मौजूद आहियूं मटियारी प्रेस क्लब आलो जिते ज़ुबैर सुमरो के जवाबदारन की गिरफ्तारी जो धरणो आयो वियो है, जैमें जो मुख्तलिफ बिरादरी सुमरा बिरादरी, मेमन बिरादरी, खासकेली बिरादरी, STP इन खां अलावा बियूं केतिरियूं तंज़ीमूं जिन जो शिरकत कई है। वुकला बिरादरी अचो तो इतने मौजूद अगवान से कुछ वीचार वनियूं तो जो छा चवण है। पहिरीं तो हिते जे सिविल सोसाइटी के हितां जे मीडिया के ज़ुबैर जे जेके वारसन उन्हनि खे सलाम था पेश कयूं जेके इन पंहिंजो ज़ुल्म खिलाफ़ पंहिंजो पुरअमल एहतजाज साबित कदम रहिया आहिनि। हिते रियासत जो कमु आहे आवाम के तहफ़ुज़ ॾियणु, इंसाफ़ ॾियणु, पर मौजूदा हिते जेका पॉलिसी आहे उन में सिर्फ़ ॿिनि धुरियुनि खे हिते तबक़ाती निज़ाम जे करे ग़रीब सां हमेशह उन खे कुचलियो वञे थो, उन सां नाइंसाफ़ी थिए थी। जेके हिननि सां साथी बनियो बीठा आहिनि, असांखे पंहिंजे शहर जो माहौल बिगाड़णो कोन्हे। शहर जा वाली वारस जेके अॻे हुआ उहे हलिया विया। हाणे जेको आहे सो असांजे माण्हुनि जूं बि कमज़ोरियूं आहिनि। जे असांजे माण्हुनि जूं कमज़ोरियूं न हुजनि त ही वाक़िआ अहिड़ा न थियनि। संगार खोसे में केॾो वॾी पुलिस बरबरियत कई आहे हिकिड़े सनतकार के बचाइण जे लाइ, ऐं हिते हिकिड़ो मिसकीन माण्हू नौजवान जैसा एडी वही ज्यादती थी है उनजो को भी जो उन ज्यादती कई है को भी माण्हू गिरफ़्तार न थो है। फौरी तौर पर जेके बन केडो बड़ो केतरो बासर माण्हू है उन्हें गिरफ़्तार करे सफ़ा खाना दरिंदाना जगह वारदात थी है जे जानवर वांगुर असांजे भाउ के कुही छॾियो है जो मौत की कशमकश में है। पर नाअहली ॾिसो SSP मटियारी जी SHO मटियारी जी 3 ॾींहं गुज़री विया आहिनि पर को जवाबदार उन्हनि गिरफ़्तार न कयो वियो आहे। SSP मटियारी DIG हैदराबाद आज सिंध जेके वारनि खां मुतालबो था कयूं जेका इहा नाइंसाफ़ी थी आहे कि मासूम सां हिक सां न सम्झो सभिनी सां थी आई आहे। इन लाइ असांखे हमेशह इहो स्टैंड खणणु घुरिजे त अहिड़ो को वाक़ियो न थिए। हिन वाक़े जी मज़म्मत करे थी ऐं हिन वाक़े सां गॾु गॾु हुनखे किरदार ताईं पहुचाइण लाइ निकिती आहे। रोडनि रस्तनि ते ऐं पीपल्स यूथ विंग सैदाबाद हाला मटियारी ऐं उन बल्कि जेके 30 यूनिवर्सिटियूं आहिनि असांजो उतां माण्हू कढी जे हिननि जी गिरफ़्तारी न थी त असां प्रेस क्लब ते एहतजाज कंदासीं। असांजी पुरन में अपील आहे अहिड़ा अमलदारनि सां सभिनी सां असां न्यायवंदनि सां त उहे असां लाइ इंसाफ़ कनि ऐं जेके हक़ी आहिनि उन्हनि खे कातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे जाइ पंहिंजे हर मोड़ ते इन मज़लूमनि सां गॾु हूंदासीं। ही असांजे शहर में जो वाक़ियो थियो आहे वो इंतहाई दर्दनाक ऐं अफ़सोसनाक आहे। हिन ज़ालिमनि खे कैफ़ियत किरदार ते पहुचायो वञे। अस्पताल ICU में मौत की ज़िंदगी लड़ी रहियो आहे ऐं कातिल खुले आम घुमी रहिया आहिनि, घिटियुनि में घुमी रहिया आहिनि, हर कोई ॾिसी रहियो आहे पर उनखे सिर्फ़ु रियासत पुलिस ज़िले इंसानिया इन करे नथी पकड़े जो अमीर जो पुटु आहे वो अमीर जा माण्हू आहिनि ऐं अहिड़ा कई वाक़िआ थिया आहिनि। मज़लूम ई रहिया आहिनि, हिननि सां हमेशह ज़ुल्म ई थींदो आयो आहे ऐं ही जेको ज़ुबैर सुमरे सां ज़्यादती थी आहे उनमें भी तव्हां ॾिसो त मज़लूम ऐं ज़ालिम जो जहिड़ो आहे। हिकिड़ो आम माण्हू न आहे जे इहो कमु कयो आहे, छाकाणि त उहो एॾो असर रसूख़ रखे थो जो उनखे हिन महिल ताईं पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। बेयारो मददगार असांजा शहरी वीचारा मुअज़िज़ माण्हू असांजा जेके माण्हू रेडियूं पिया कनि थाणनि जा अहिड़े नमूने सां चकर हणूं जहिड़ो असांजी बकरी चोरी थी वई हुजे असीं उन लाइ थाणे लाइ वञूं। थाणे वारनि खे को हया न आहे जो असांजे हिन मासूमनि जो 4 ॼणनि ते नामिनेट जेके FIR कटियल आहे उन्हनि खे गिरफ़्तार करे। तालिबो असांजो आहे त जेको असुल मुजरिम आहे फज़ल अली शाह जेको सूदल शाह जो पुटु आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे। उन सां गॾु जेके ॿिया उन सां साथी आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ एहतजाज करे रहिया आहियूं पाकिस्तान सुमरा इत्तेहाद जे तरफ़ां ऐं ॿियनि दोस्तनि जे ताउन जे तरफ़ां। असां मुतालबो कंदासीं SSP मटियारी खां त जेकॾहिं हिन जॻह ते को ग़रीब इहो वारदात करे हा त उन जा बचा पुलिस पकड़े खणी अचे हा। पर अफ़सोस आहे चवणो थो पए त SSP मटियारीअ जी नाअहलीअ जे करे अॼु 4थों ॾींहुं थी वियो आहे ऐं जवाबदार गिरफ़्तार कोन था थियनि।